नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर गौरखिल मंसूबे में बेज़ाब्तगियुनि जो नोटिस वठंदे प्रोजेक्ट डायरेक्टर खां वज़ाहत तलब करे वरिती आहे। वज़ीर आला हाउस जे तर्जुमान मुताबिक़ गौरखिल प्रोजेक्ट में इस्तेमाल थींदड़ गाॾियुनि ऐं पेट्रोल जे इस्तेमाल में खुर्द बुर्द जो इंकशाफ थियो आहे। वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर फंड खुर्द बुर्द थियण जो नोटिस वठंदे चयो आहे त गौरखिल ते 18 ड्राइवर आहिनि जेके ड्यूटी प्राइवेट माण्हुनि जी कनि था। गौरखिल ते 12 बावर्ची आहिनि, उन बावजूद बहितरी नथी अचे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त प्रोजेक्ट में 140 मुलाज़िम आहिनि पर केर बि कमु करण लाइ तयारु न आहे। गौरखिल जो प्रोजेक्ट डायरेक्टर उन बाबति वज़ाहत पेश करे निगरान वज़ीर आला चीफ सेक्रेटरी सिंध खे गौरखिल प्रोजेक्ट जे मुकमल जांच कराइण जी हिदायत कंदे चयो त प्रोजेक्ट मनपसंद माण्हुनि खे नवाज़ण लाइ न पर अवाम जी तफ़रीह लाइ आहे। फंडनि जो ग़लति इस्तेमालु कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। नाज़रीन, हिकु भेरो ॾींहुं अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर गौरखिल मंसूबे में बेज़ाब्तगियुनि जो नोटिस वठंदे प्रोजेक्ट डायरेक्टर खे वज़ाहत तलब करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वज़ीर आला हाउस जे तर्जुमान मुताबिक़ गौरखिल प्रोजेक्ट में इस्तेमालु थींदड़ गाॾियुनि ऐं पेट्रोल जे इस्तेमाल में खुर्द बुर्द जो इंकशाफ थियो आहे। वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर फंड खुर्द बुर्द थियण जो नोटिस वठंदे चयो आहे त गौरखिल ते 18 ड्राइवर आहिनि जेके ड्यूटी प्राइवेट माण्हुनि जी कनि था। गौरखिल ते 12 बावर्ची आहिनि, उन बावजूद बहितरी नथी अचे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त प्रोजेक्ट में 140 मुलाज़िम आहिनि पर केर बि कमु करण लाइ तयारु न आहे। गौरखिल जो प्रोजेक्ट डायरेक्टर उन बाबति वज़ाहत पेश करे निगरान वज़ीर आला चीफ सेक्रेटरी सिंध खे गौरखिल प्रोजेक्ट जी मुकमल जांच कराइण जी हिदायत कंदे चयो त प्रोजेक्ट मनपसंद माण्हुनि खे नवाज़ण लाइ न पर अवाम जी तफ़रीह लाइ आहे। फंडनि जो ग़लति इस्तेमालु कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो।